अस्सलाम वालेकुम व्यूअर्स। अॼु जो पॉडकास्ट स्टार्ट करण खां पहिरियां हिकिड़ी ॻाल्हि तव्हां सां करे छॾियां त हमेशह पंहिंजे पास्ट जी क़दुरु कयो, छो त इहो तव्हांजो पास्ट ई हूंदो आहे जंहिंमें तव्हां मुख़्तलिफ़ ग़लतियुनि मां मुख़्तलिफ़ एक्सपीरियंसिस हासिलु करे अॼु प्रेज़ेंट में कंहिं जॻह ते हूंदा आहियो। पास्ट मां हमेशह तव्हांखे सिखणु घुरिजे, पर कॾहिं बि जेको आहे पास्ट जी ग़लतियुनि जे बारे में सोचे सोचे पंहिंजो हाल ऐं मुस्तक़बिल मतिलबु प्रेज़ेंट ऐं फ्यूचर ख़राबु न करणु घुरिजे। वापसि पॉडकास्ट ते अचूं त अॼु असांजे पॉडकास्ट में जेके महिमान आयल आहिनि उन्हनि जो वालिद साहबु MNA बि आहे ऐं MPA बि आहे, मतिलबु प्रोविंशियल ऐं नेशनल ॿिन्हिनि लेवल ते कमु करे रहियो आहे। त उन्हनि जा फ़र्ज़ंद असां सां मौजूदु आहिनि जंहिंजी रहाइश जेको आहे अमेरिका में आहे। त अचो त तव्हांखे इंट्रोड्यूस करायां इम्तियाज़ अली सां। इम्तियाज़ अली, दिस इज़ नॉट फेयर, दिस इज़ नॉट फेयर। मां तव्हांखे पहिरियों ई चयो हुयो त मूंखे इम्तियाज़ न चइजो, इम्मी चइजो, इम्मी। ॾिस, मां पहिरियों ई चयो हुयो, दिस इज़ नॉट फेयर। इम्तियाज़ में छा ख़राबी आहे? सुठो नालो त आहे। नो 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 नो, ॼटको नालो आहे। अमेरिका में बि मूंखे सभु दोस्त जेके आहिनि चिड़ाईंदा आहिनि। बसि मां तोखे चयो न हिकु दफ़ो त इम्मी चइजो, इम्मी। ऐं यार AC जी स्पीड खे थोरी वधायो, पाकिस्तान में था रहो, कुंडी न आहे लॻल छा? पॉप्स ॾे कॉल कयां थो, कुंडी लॻाए छॾियो, ओके? इम्तियाज़, कुंडीअ जी का बि ज़रूरत न आहे। जून जुलाई जी गर्मीअ में अहिड़ो कोट जेकॾहिं गॾु पाए वेंदो उनखे बि गर्मी लॻंदी। तव्हां त पोइ बि इंसानु आहियो न। मतिलबु तूं थो चवीं त मां ही कोट लाहे वियां, मतिलबु मां ॼटु लॻां न। चलो सर, अचो त सही तरह सां पॉडकास्ट जो आगाज़ कयूं। त व्यूअर्स, अॼु असांजे पॉडकास्ट ते जेका पर्सनैलिटी आई आहे, अचो त मां तव्हांखे उन्हनि सां इंट्रोड्यूस करायां। अस्सलाम वालेकुम मिमी भाई। हाउ डू यू डू चइबो आहे, इहो अस्सलाम वालेकुम छा आहे? सर, हाउ डू यू डू सां तव्हांखे छा मिलंदो? अस्सलाम वालेकुम सां तव्हांखे रहमत मिलंदी। रियली? रहमत मिलंदी? किथां जी आहे इहा? इम्तियाज़, रहमत मतिलबु ब्लेसिंग मिलंदी अलाह जे तरफ़ां, छोकिरी न। चलो पॉडकास्ट खे अॻिते था वधायूं। पहिरियों जेको सुवालु मां तव्हांखां करणु थो चाहियां उहो इहो त तव्हां बेसिकली उमरकोट डिस्ट्रिक्ट जा आहियो, सही आहे? तव्हांजा माली हालात सही न हूंदा हुया, पोइ तव्हांजे वालिद साहब जेको आहे पॉलिटिक्स जॉइन कई, अचानक सां तव्हांजो शुमार जेको आहे पाकिस्तान जे अमीर तरीन माण्हुनि में थियणु लॻो। पोइ तव्हां अमेरिका निकिरी वियो ऐं हाणे हालत इहा आहे जन ग़रीबनि जो पैसो खाई तव्हां ॿाहिरि वियो। हाणे उन्हनि जी ज़बान बि तव्हांखे नथी अचे। मुंहिंजे पप्पा जी काई ग़लती न आहे हिन में, मुंहिंजे पप्पा जी काई ग़लती न आहे हिन में। तव्हांजे पप्पा जी ग़लती न आहे त बाक़ी कंहिंजी ग़लती आहे? डोनाल्ड ट्रंप जी ग़लती आहे? मुंहिंजी ॻाल्हि पूरी थियणु ॾियो, जेकॾहिं हीअ आवाम पाण ख़ुशि आहे, ग़लती सॼी जेका आहे माण्हुनि जी आहे, अवाम जी आहे। हीअ माण्हू जेको आहे पाण सां कुझु ग़लति सम्झनि ई नथा। हेॾी पॉपुलेशन आहे, हेॾा माण्हू आहिनि, को बि सवाल नथो उथारे त तूं केरु आहीं? तूं AC में सुकून सां वेठो आहीं न? पंहिंजो कमु कर, पंहिंजो पॉडकास्ट हलाए सुकून सां। तुंहिंजो पॉडकास्ट न बंदि करायां, सम्झी? तव्हांखे जेको आहे हाणे हाल ई में हिकु यूनिवर्सिटी इनवाइट कयो हुयो त अची तव्हां स्टूडेंट्स खे इंस्पायर कयो, उन्हनि खे मोटिवेशनल लेक्चर ॾियो। तव्हां हुते वियो ऐं सॼो लेक्चर जेको आहे इंग्लिश में झाड़ियो। इंग्लिश सुठी ॿोली आहे, नो डाउट, ख़राबु न आहे, ख़राबु न पियो चवां। ऐं असां सभिनी खे इहा सिखणु घुरिजे। मां बि सिखंदो पियो, हुन में कोई बि ऐब न आहे। पर सर, हेॾी ऑडियंस जेका सिंधी ऐं उर्दू ॻाल्हाईंदी आहे ऐं सम्झंदी आहे, उन्हनि जे साम्हूं तव्हां अहिड़ी ॿोलीअ में ॻाल्हायो जेका उन्हनि खे सम्झ में ई न अचे। इहा उन्हनि जी बेइज़ती न आहे इम्तियाज़? तूं चरियो आहे छा? सभ खां पहिरियों त मूंखे इम्तियाज़ न चयो। बाक़ी हिकु ॻाल्हि ॿुधी छॾ, अॼु जे दौर में जंहिंखे इंग्लिश नथी अचे उहो ॼटु आहे, ॼटु। जे ज़बर ज ठेपे शोठ, ॼटु, सम्झी? इन हिसाब सां त पोइ असां बि चवंदासीं जंहिंखे सिंधी नथी अचे उहो ॼटु आहे। जे ज़बर ज ठेपे शोठ वारो न, जे ज़बर ज टेपे शोठ, ॼटु। हेलो पप्पा। हा पप्पा, मां जेको तव्हांजे चवण ते हिन पॉडकास्ट में आयो हुउमि न, शाहजहान जे में, हीअ मूंखे ज़लील थो करे पियो, को मुंहिंजी इंसल्ट कई अथई। मां वापसि थो अचां। ठीकु आहे पप्पा, जल्दी आख़िरी सवाल करे वठि, मां वेंदुमि। ॿाहिरि सिंड्रेला बि को गाॾीअ में मुंहिंजो इंतज़ारु थी करे पई, जल्दी कर। हां, पोइ सिंड्रेला वेचारी खे ॿाहिरि गर्मी में छो विहारे आयो आहे? हिते अंदरि AC में विहारेसि हा न। वञो भला ॿाहिरां वठी अचोसि त मां सिंड्रेला खे पोइ हिते जेको आहे पंहिंजी झोलीअ में विहारां थो। हां, ओ कैमरा जे साम्हूं वेठा आहियो, पॉडकास्ट थो हले पियो, सिंड्रेला खे झोली में विहारींदव? हा, छा आहे, हींअर बि मां गाॾीअ में जेको आहे झोली में खयूं आयो आहियांसि। हीअ अमेरिका न आहे, पाकिस्तान आहे, पाकिस्तान। यार कुझु त ख़्यालु कयो। इन में ख़्याल जी कहिड़ी ॻाल्हि आहे? केट खे झोली में न, बाक़ी हिते विहारींदासीं छा? अच्छा, मतिलबु सिंड्रेला जेका आहे तव्हांजी ॿिली आहे, ईअं चओ न।
हा वॾी लाडली ॿिली आहे मुंहिंजी, नॉटी आहे, वॾी हिते पाकिस्तान में आई आहे, हुनखे मज़ो ई न पियो अचे, जीअं मूंखे मज़ो नथो अचे न उनखे बि नथो अचे। हितां जा पाकिस्तानी बिस्किट्स त खाए ई नथी। उन ॾींहुं जेको आहे पप्पा खे चयो, पोइ पप्पा जेको आहे हेलीकॉप्टर मोकिलियो वॉशिंगटन, उतां पोइ हुनजा बिस्किट्स आया, पोइ थैंक गॉड हुन कुझु खाधो। वाह यार ज़बरदस्त। जानवरनि ते तव्हांखे रहम ईंदो आहे मतिलबु, वाह। मूं वटि बि हिकिड़ी ॿिली आहे, पर उहा जेका आहे सभु कुझु खाईंदी आहे। सुठी ॻाल्हि आहे, तव्हां जानवरनि जी केयर था कयो। बहरहाल तव्हां हितां रस्ते मां ईंदा हूंदव त रस्ते में कुझु नंढड़ा मासूम ॿार ॾिठा हूंदव जंहिंखे कपिड़ा बि पातल न हूंदा, ईअं एॾी गर्मीअ में उस में तव्हांजी गाॾीअ जे शीशे जे परियां बीठा हूंदा ऐं तव्हां खां पैसा वठंदा हूंदा, उन्हनि ते तव्हांखे कुझु रहम आयो? ओ सॉरी सॉरी सॉरी, उन्हनि ते रहम कीअं ईंदो? जेकॾहिं उन्हनि ते तव्हांखे रहम अची वियो त तव्हांखे ख़ौफ़ थींदो त किथे तव्हांजी हालति उन्हनि जहिड़ी न थी वञे। मां वञा थो, तुंहिंजो मां पॉडकास्ट बंदि कराए रहंदुमि। हीउ आख़िरी एपिसोड आहे, हिन जो ॾिसजो तव्हां। हीउ आख़िरी एपिसोड आहे, तुंहिंजो पॉडकास्ट बंदि थींदो अॼु खां पोइ, तूं ॾिसजांइ तूं जेका कई आहे। ऐं हाणे हालति इहा आहे, जन ग़रीबनि जो पैसो खाई तव्हां ॿाहिरि वियो, हाणे उन्हनि जी ज़बान बि तव्हांखे नथी अचे।